खिप्रो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो केनाल खे 111 RD वटां 100 फुट खां मथे घारो पइजी वियो आहे, जंहिं करे केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। ॿिए पासे इरिगेशन अमलो ऐं इलाइक़े वासी घारे वारे हंधि पहुतल आहे, पर घारो वधीक पवण सबबु को बि कमु न थी सघियो आहे। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चवण हो त ख़ुदा को हिननि जी सहाय कर, हिननि जो पेट भरिजे। हाणे त माशाअल्लाह हिननि जो रओ थी वियो न, हिकिड़ा ॿुड़ी आहे हिकिड़ा सुकी आहे। ऑफिसरनि जो ॻाल्हि आहे सिधी, हिन में कंहिंजी लापरवाही आहे, लापरवाही कंहिंजी आहे। ईद हुई, ईद ते बि माना इहो थी हिकिड़ी मिसाल ॾिसो जी, मुहर्रम में पाणी बंदि थियो, ईअं असांजो माना हींअर ईद में पाणी बंदि कयो। ईद वारे ॾींहुं माना हद थी वई, माना इहा त माना हाणे ई चवंदा जेको पाइप लॻाईंदो उहो बेलदारी लॻाईंदो, बेलदारी हलियो वेंदो ऐं माना असां FIR कंदासीं, ज़मीनदारनि ते FIR कराईंदासीं। हाणे कंहिं ते FIR कराइनि, हाणे असां कंहिं ते FIR करायूं? डायरेक्ट खिप्रो कैनाल ते करायो। ॾिसो न, हींअर असां FIR कंहिं ते करायूं जेको हेॾो नुक़सानु थी वियो। असां हिकिड़ा सुकी वियासीं ऐं ॿियो चवां असां ॿुड़ी वियासीं। हाणे मूंखे ॿुधायो हिननि ग़रीबनि जो धणी केरु थींदो? सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।